अस्सलाम वालेकुम दोस्तों सिंधी साज़ टीवी चैनल ते अवां सभिनी जी भली कार। वीडियो शुरू करण खां पहिरीं अवां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त मुंहिंजे इन चैनल सिंधी साज़ टीवी खे सब्सक्राइब करियो। दोस्तों, किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जे चाहींदड़नि लाइ वॾी ख़ुशख़बरी खणी आयुसि त किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जो फ़ाइज़ा अली ऐं गुलाब सिंधी सां गॾु हिकु बहितरीनु ड्यूट गानो रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों, हिकु भेरे ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त किंग ऑफ सिंध सिंगर मुमताज़ मौलाई जो फ़ाइज़ा अलीअ ऐं गुलाब सिंधीअ सां गॾु हिकु बहितरीनु ड्यूट गानो रिलीज़ थी चुको आहे। दोस्तों, हिन गाने जो लिंक मुंहिंजे डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे, जिते तव्हां हिन बहितरीनु ड्यूट गाने खे ॿुधी सघो था। दोस्तों, तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकु भेरे ॿीहर अर्ज़ु कजे थी त मुंहिंजे हिन चैनल सिंधी साज़ टीवीअ खे सब्सक्राइब करियो। उन सां गॾोगॾु घंटी खे बि दॿाए छॾियो त जीअं हर नए गाने ऐं ख़बरनि जो अपडेट अव्हां वटि जल्दी पहुची सघे। महिरबानी।